उतार सही बचाई जो खैर रईस जी बादशाही बरकरार बाबा। अजु दे खबर कीअं पई गुज़रे? बस मोहतार तव्हांजी दुआ सां खैर जी पई गुज़रे। जबार जी कॾहिं था शादी करायो? मोहतार साईं 2-3 ॾींहं अथसि, 14 तारीख़ ताईं शादी थी वेंदी। बाबा असांजे लाइ को हुकुम आहे काम? कमदार खानू जी ख़बर ॾे। बाबा हो त साहिब जूं में नज़र ई कोन थो अचे ऐं पुलिस एत पगाला कहिड़े बिरड़े वञी लिको आहे। कमदार जे हाणे नज़र अची वञे न त रिआयत न कजोसि। अॻे ई मां हुननि ते घणी रिआयत करे चुको आहियां। खानू या मीर वारनि मां को बि मुंहिंजी ज़मीन जे 100 गज़ जे मुफ़ासिले ते बि नज़र अचे न त टंगू भञी मुंहिंजी उताक ते फिटी कजोसि। पोइ जेको थियो मां पाणी मोड़ींदुसि। बोतार बाबा तव्हांजो हुकुम असांजे अखियुनि ते बाबा, पर घणी जल्दबाज़ी चङी कान्हे का। बस कमदार बस। हू मुझे सब्र के मुझे बुज़दिली ऐं कमज़ोरी था समझन। हू लुच लोफर समझन था तो मिठल खान कमज़ोर आहे, उन्हनि खां टिजे थो, पर उन्हनि खे ख़बर ई नाहे त मिठल खान भूमि जो किलो आहे, किलो। उन सां हथ चुरांद करण वारे जा हथ कटिया वेंदा आहिनि। रईस इहा ॻाल्हि त मां बि कमदार खे चवां पियो, पर कमदार असांखे सब्र सब्र जो चई टारी थो पियो अते। बोतार बाबा इहा जे ॻाल्हि आहे त पोइ हाणे पोइते आउं बि कोन हटंदुसि बाबा, सभिनी खां 2 क़दम अॻिते हूंदुसि। रईस हिकु ॿियो मुर्गो बि उॾामण जी करे पियो, पर कमदार वॾो मूंखे रोकियो वेठो आहे। मां त चवां थो त उनजे उॾरण खां पहिरियां ई उनजा पर कटे छॾियूं, किथे ईअं न थिए जो उहो बि अची असांजी गिची में पए। वञ अजू, मुंहिंजी तोखे पूरी पूरी इजाज़त आहे। हाणे जेको बि हिन ॻोठ में हद खां वधीक बिरहांगू खणण जी कोशिश करे न त हुनजो टंगूं बाहूं भञी फिटो कयोसि। बोतार बाबा इहा ख़बर अथव त अॼु कंहिंजे नाले थो चए? केर बि हुजे कमदार, हाणे कंहिंसां बि रिआयत नाहे करणी। बोतार बाबा हू बिने मिसकीन लाचार माण्हू आहे। कमदार जॾहिं मीर वारनि शुरू में हिन ॻोठ में हरकतूं कयूं त मां उन्हनि खे ग़रीब समझी नज़रअंदाज कंदो वियुसि, पर अॼु उहे ई माण्हू मुंहिंजे साम्हूं खड़ा थिया आहिनि। जेकर उन्हनि ॾींहंनि में उन्हनि खे लठ जी ठोकर हणी सिधो कजे हा न त ही ॾींहं न अचनि हा, पर हाणे न कमदार, हाणे न, हाणे अहिड़ी ॿीहर ग़लती न कबी। वञ अजू, केर बि हुजे अहिड़ो त सबक सेखारीन जो सॼो साल हलण खां हलाकती हिकु खट ते पइजी रहनि। ऐं हा कमदार, तूं बि कन खोले ॿुध, जेकॾहिं अॼु खां पोइ तो कंहिं ते रिआयत कई आहे न